शाह साहब जे इन शेर सां अॼु जी जेका आहे जेका तकरीब आहे असां चऊं त मुख़्तसिर हिकिड़ी तकरीब रखीसूं। हिन शेर सां शुरूआत कयूं था। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। कश्मीर में जेको ही सानो वाक़ियो थियो उनखां असां जेके सभु दोस्त वेठा आहियूं, पुलिस अमलदार वेठा आहिनि, सहाफ़ी दोस्त वेठा आहियूं, असां सभिनि खां बाख़ूबी वाक़ुफ़ु आहियूं। उनखे असां कीअं सॼे जेको आहे इनके जेको आहे वाक़े खे कीअं असां हाईलाइट कयो, कीअं उनखे असां कवरेज ॾिनी, कीअं असां पंहिंजे भाउ जेको आहे मोहम्मद बुर्ड़े खे उनजी जेका आहे हिमत खे कीअं असां जेको अॻिते पहुचायो। जेका असांजी नियाणी आहे अदी रेशमा, मां त जॾहिं इंटरव्यू करणु वियुमि त हाकिम मूंसां गॾु हो त मां चयो त हीअ त असांजी नियाणी आहे, बल्कि मां चवां थो अॼु खां पोइ पूरे सिंध जी नियाणी आहे। अॼु उहो ई लक़ब साण करे असां हीअ तकरीब जेका हिते शुरू कई आहे कश्मीर प्रेस क्लब में। असांजे प्रेस क्लब जा सभु मौजूदु मेंबरान, असांजो सदर साहिबु, उहिदेदार साहिबान हिते मौजूदु आहिनि। ऐं तकरीब जी जेका शुरूआति शेर सां मूं कई। असांजी हिकिड़ी सिंध जी रस्म आहे त को महिमान जेकॾहिं असां ॾींदो आहे त असांजी सिंध जी जेका सूखड़ी आहे अजरक जो तोहफ़ो उन्हनि खे असीं ज़रूरु ॾींदा आहियूं, छाकाणि हीअ असांजी सिंध जी जेका सुञाणप आहे। मां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मीर जे सदर मोहतरम सुबान खोसो खे गुज़ारिश कंदुसि त हू असांजे बहादुर ऐं साईं मोहम्मद बुर्ड़ो खे सिंध जी अजरक जो तोहफ़ो जेको आहे पेश कनि। पंहिंजो बिरज़ादे साहिब खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं असांजी जेका सिंध जी बहादुर जेका नियाणी आहे अदी रेशमा, उनखे सिंध जी सूखड़ी जेको आहे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। आजाणी वारी तकरीर लाइ मां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मीर जे सदर मोहतरम सुबान खोस साहिब खे गुज़ारिश कंदुसि त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि इज़हार कनि। सुबान खोस साहिब। मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम मोहम्मद बख्श बुर्ड़ो साहिबु, असांजी भेण अदी रेशमा ऐं उन सां गॾु कश्मीर जा सहाफ़ी दोस्तो ऐं पुलिस जा जेके जवान आहिनि उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम। साथियो, जीअं त जॾहिं हीउ वाक़ियो थियो त कश्मीर जेको तासुरु जुड़ियो, जेको इंतिहाई ख़ौफ़नाक हो ऐं सॼी दुनिया ताईं जेको तासुरु वियो उहो ख़राबु तासुरु हो। पर उन सॼे ख़राबु तासुर खे हिकिड़ो फ़र्दु हो जंहिं इहो ग़लति कमु कयो ऐं जंहिं उनखे उनजी सज़ा बि मिली। पर जंहिं हिकु जवान पुलिस जेको मोहम्मद बख्श बुर्ड़ो ऐं उनजी जेका धीउ अदी रेशमा जेको कमु कयो, उन सॼे जेको उन ॾोहनि खे उन ग़लीज़ माण्हू जे ॾोहनि खे असां जे कश्मीर वासियुनि जेको शर्म कंध खां झुकियल उन्हनि खे हिननि मथे कयो ऐं असांजो ॻाठ हिननि ऊचो कयो ऐं हिननि इहा तारीख़ रक़म करे छॾी। ऐं ख़ासि तौरु पुलिस खाते में जेके पुलिस ते आङुरियूं खजंदियूं हुयूं उन्हनि सभिनी खे बि धोई छॾियो। ऐं मोहम्मद बख्श बुर्ड़ो जेका हिमत कई, जेका बहादुरी कई, उनजी धीउ अदी रेशमा जेका बहादुरी कई, उन्हनि जी बहादुरी जो नतीजो इहो निकितो, सॼी दुनिया ॾिसे पई त मोहम्मद बख्श बुर्ड़ो सां माण्हू इंटरव्यू करण लाइ परेशान हुया, मोहम्मद बख्श बुर्ड़ो सां माण्हू फ़ोटो कढण लाइ परेशान हुया। ऐं पाकिस्तान जी तारीख़ में ईअं थियो त हिकु नंढो पुलिस एहलकार सां जेके वॾा एहलकार जेका ऑफिसर हुया उहे बीह पंहिंजो फ़ख़्रु महसूसु कनि पिया। ऐं मोहम्मद बख्श बुर्ड़ो अहिड़ो कमु कयो आहे ऐं उन सां ऐं असांजे माशरे ख़ासि तौर ते असांजी मीडिया, सिविल सोसाइटी सभिनी जंहिं तरीक़े सां हिनखे एप्रिशिएट कयो आहे उन सां इहो ई थियो आहे त हाणे सभु पुलिस एहलकार इहा कोशिशि कंदा त वधि खां वधि चङा कमु कयूं ऐं वधि खां वधि जेके बि मामलात उन्हनि में अचूं जीअं हिनखे मान मिलियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजी इहा ख़्वाहिश हूंदी असांखे बि मान मिले। ऐं असांजे माशरे असां ख़ासि जेका कम्यूनिटी आहे, सिविल सोसाइटी आहे, सभिनी जंहिं अंदाज़ में मोहम्मद बख्श जेको आहे त इस्तक़बाल कयो, ख़ासि तौर ते जॾहिं कराची वियो त जेके पंहिंजे पुलिस खाते जहिड़े अंदाज़ में जेको हिननि जो जेको हिननि खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो या जेके पाण चई सघूं था त हिन जे मान में जेका तकरीब उन्हनि मुनक़िद कई उहा ॾिसण वटां हुई ऐं तमामु सॼी दुनिया जी मीडिया उनखे कवरेज ॾिनी। ऐं मोहम्मद बख्श बुर्ड़ो साहिब खे हिकु भेरो ॿीहर मुबारकबाद पेश कंदुसि ऐं उन्हनि असांजे प्रेस क्लब में आया ऐं असांखे इहा जेको आहे त मान बख़्शियो ऐं असां जेको आहे त उन्हनि खे एज़ाज़ में हिकिड़ी मुख़्तसिर तकरीर रखी आहे। मोहम्मद बख्श बुर्ड़ो साहिब जी वॾी वॾी महिरबानी, सभिनि साथियुनि जी वॾी वॾी महिरबानी। कश्मीर जे सदर सुबान खोसे जेका ख़्यालनि जो इज़हार कयो, उनखां पोइ मां
गुड्डू जे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब गुड्डू जे साबिक़ जेको आहे या अॻूणे सदर बाला जस्ती खे गुज़ारिश कंदुसि त हू अचे पंहिंजे ख़्यालनि इज़हार कनि। बाला जस्ती स्टेज वेठल क़ाबिल एहतराम सदर प्रेस क्लब कश्मीर साईं सुभान खोसो साहब ऐं पूरे दुनिया लेवल ते सुञाणींदड़ शख़्सियत साईं मोहम्मद बुरड़ो साहब ऐं असां अदी ऐं साफ़ी भाइरो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। मां सभ खां पहिरियों साईं मोहम्मद बुरड़ो साहब खे सलाम पेश कंदुसि जंहिं बहादुरी सां हिकिड़े वहशी माण्हू खे गिरफ़्तार कराए हुनखे उन अंजाम ते पहुचाइण में जेको किरदारु अदा कयो, मूं समय दुनिया जे सभिनी इंसाननि साईं खे सलाम पेश कयो। मोहम्मद भाई साहब इन अमल खां पोइ पंहिंजी शख़्सियत कदावर थी वियुसि, पर हुन पुलिस खाते जे पापनि खे बि धोई छॾियो। साईं जे ॻाल्हाइण लाइ लफ़्ज़ घुरिजनि जेके शायदि मूं वटि न आहिनि, जंहिं नमूने साईं किरदारु अदा कयो। मां IG सिंध खां एतिरो मुतालबो कंदुसि, मोहम्मद भाई साहब जंहिं बहादुरी सां हिकु वहशी माण्हू खे गिरफ़्तार कयो, मोहम्मद भाई जो हक़ु ठहे थो त हिनकी प्रमोशन करे माजूद DSP करणु घुरिजे, जेके DSP नथा करे सघनि इंस्पेक्टरनि जो साईं जो हक़ु आहे। शायदि अॻु में कंहिं मामूली ॾुआरी खे पकड़ींदा हुआ त उहो ASI मां इंस्पेक्टर थींदो, इंस्पेक्टर DSP थींदो। साईं त अहिड़ो कमु कयो जिथे पूरे दुनिया जे माण्हुनि साईं खे सलाम पेश कयो। इंस्पेक्टर या DSP साईं जे लाइ मामूली पोस्ट आहे। मां सिंध जे वॾे वज़ीर IG ऐं वसाण खां मुतालबो कंदुसि ऐं साईं खे प्रोमोट कयो ईअं पंहिंजे पुलिस खाते में। ऐं पुलिस खाते में इहा उमेद था सम्झूं साईं मोहम्मद बुरड़े जे जेका जंहिं नमूने जिदोजहद कई आहे, बहादुरी सां हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार कयो आहे, ॿिया दोस्त बि इन नमूने कमु कनि त मुंहिंजे ख़्याल में मुआशिरे में कंहिं ॾोहारी खे इहा ज़रूरत न थींदी त हू कंहिं अलीशा जो को ॿियो वाक़ियो पेश अचे। इन करे साईं असांजी दुआऊं साईं सां गॾु आहिनि। अॼु साईं इहा ॿुधाई त बदिली थी आहे, कराची जिथे बि हूंदो अलाह जे अमान में हूंदो, असांजी दुआऊं साईं सां गॾु आहिनि। अलाह साईं खे सलामत रखे। सदर साहब कयो, सुभान साहब, सॼी असांजी सहाफ़ी बिरादरी असां हिकु भेरो इन प्लेटफॉर्म तां सिंध सरकार खां बिलावल भुट्टो ज़रदारी खां ऐं IG सिंध समेत जेके बि असांजा वसवार आहिनि, असां इहो ॿीहर इहो मुतालबो वधाईंदासीं त असांजे भाउ मोहम्मद बुरड़ो ऐं उनजी नियाणी लाइ जेके बि ऐलानात कया विया आहिनि, मोहम्मद जी तरक़ी आहे, नक़द इनाम आहे, एवॉर्ड आहे, या असांजी अदी जेका नियाणी आहे, असांजी सिंध जी नियाणी अदी लाइ जेको आला तइलीम 12 मुल्कनि में जेको ॾियणु जेको ऐलान कयो आहे, असीं चऊं त सिर्फ़ु ऐलान न हुजे, उन ते अमल दरामद कयो वञे ऐं फ़ौरन जेको उन ते अमल कयो वञे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में बहादुर ASI मोहम्मद बुरड़ो खे मां गुज़ारिश कयूं त हू अचनि पंहिंजे ख़्यालनि सिंध प्रेस क्लब जा जेके बि दोस्त वेठा आहियो, नंढा वॾा ऐं पुलिस जा जवान, अस्सलाम वालेकुम। मां सभु जो थोराइतो आहियां तव्हांजी महिरबानी आहे जो एॾो क़ीमती वक़्तु कढी ऐं तव्हां मूंखे टाइम ॾिनो आहे ऐं तव्हां मूंखे हिते घुराए एॾी इज़त बख़्शी आहे। मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां। मां इहो चवंदुसि त बाबा मज़लूमनि जी ख़िदमत कयो ऐं ग़रीब जी ख़िदमत कयो, सुठा कमु कयो, पंहिंजे फ़र्ज़ु कयो आहे, फ़र्ज़ जी शनाख़त कयो ऐं फ़र्ज़ु निभायो, सुठे नमूने सां निभायो। जेको हक़ु आहे तव्हांजो, जेतिरो तव्हां पुलिस ऑफिसर आहियो या सिपाही आहियो, अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, पंहिंजी इज़त खे बरक़रार रखो ऐं आवाम जी ख़िदमत कयो। छो त असां आवाम जा नौकर आहियूं, असां उन्हनि जा ख़ादिम आहियूं। हीअ आवाम जेकी आहे इहा असांजी जान माल जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असांजो हक़ु बणंदो आहे उन्हनि जो त असांखे जीअं बि मतिलबु आहे कनि त असां उन्हनि जी महिरबानी करे जेको आहे उनजी हौसला अफ़ज़ाई कयो, उन्हनि जो मतिलबु त मुतालबा पूरा कयो, जाइज़ मुतालबा, नाजाइज़ न, जेके बि आहिनि। ऐं सिर्फ़ु सहाफ़ी बिरादरी खे बि मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां गुनाहगार ज़रूरु आहियूं, भली सिपाहियुनि जा जेको आहे पुलिस जा जेके बि आहे बंदि कुझु ढकियो, सुठनि कमनि खे मथे आणियो त तव्हां जेको आहे त हर मुंहिंजो पुलिस ऑफिसर या सिपाही मोहम्मद बख़्श बनणु चाहे थो, तव्हां बहितरीनु कयो, उन्हनि जो सुठी रहनुमाई कयो त सुठा थींदा। महिरबानी तव्हांजी, शुक्रिया। ASI असांजे सिंध जो शान, असांजे कश्मीर जो शान मोहम्मद बुरड़ो, इन खां साईं जे तकरीर खां पोइ जेको आहे ख़्यालनि जो इज़हार जेको कयो, उन खां जेको हाणे हिन महिल जेको आहे असीं पुॼाणी ते पहुचायूं था ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त रिफ्रेशमेंट जो बंदोबस्तु थियल आहे, दोस्त वेहनि ऐं रिफ्रेशमेंट खां पोइ भली